सिंध में मकानी चूंडुनि जो ॿियो मरहलो आचर ते थींदो। इलेक्शन कमीशन सिंध हुकूमत जे चूंड मुलतवी करण वारी दरख़्वास्त रद्द करे छॾी। घरू वज़ारत खे कराची समेत ॿियनि ज़िलनि जे हसास पोलिंग स्टेशन ॿाहिरां फौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी बि यकीनी बणाइण जी हिदायत। चीफ इलेक्शन कमिश्नर जी सदारत हेठि थियल इजलास में सिंध हुकूमत जे ख़त ऐं तकबंदियूं ख़तम करण वारे नोटिफिकेशन जो जाइज़ो वरितो वियो। मकानी चूंडूं 15 जनवरी ते ई कराइण जो फ़ैसिलो कयो वियो। सिंध हुकूमत कराची डिवीज़न जूं तकबंदियूं ख़तम कंदे इलेक्शन कमीशन खे कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंड मुलतवी करण लाइ ख़त लिखियो हो। इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जो एतिराम कयूं था। इलेक्शन कमीशन खे सिंध हुकूमत जो नोटिफिकेशन रद्द करण जो अख़्तियार नाहे। फ़ैसिले जो जाइज़ो वठी रहिया आहियूं। सूबाई वज़ीर शर्जील इनामी मुंड चयो आहे त चूंडुनि दौरान फौज ऐं रेंजर्स जी मुक़ररी वफ़ाक़ जो अख़्तियार आहे। कुझु अख़्तियार अदालत, कुझु इलेक्शन कमीशन ऐं कुझु हुकूमत जा आहिनि। कराची जो टे भेरा मेयर रहंदड़नि खां पुछियो वञे त हुननि शहर में कहिड़ो कमु कयो आहे। पीपल्स पार्टी कराची में वॾा कम कराया आहिनि ऐं कराए रही आहे। पीटीआई कराची ऐं हैदराबाद में मकानी चूंड मुलतवी करण वारो सिंध हुकूमत जो फ़ैसिलो रद्द करे छॾियो। सिंध असेंबली आॾो एहतिजाज एमपीएस बि शरीक। अली ज़ैदी चयो आहे त इमरान खे केरु बि माइनस नथो करे सघे। एमक्यूएम में वापसि थींदड़ हिकिड़ा मजबूर ऐं ॿिया लाचार आहिनि। जमायत इस्लामी इलेक्शन कमीशन जे फ़ैसिले जी आजा करे छॾी। इलेक्शन कमीशन ॿाहिरियां एहतिजाज जो सॾु वापसि। हाफ़िज़ नईमुल रहमान चयो आहे त इलेक्शन कमीशन पारां मकानी चूंडूं मुक़रर कयल वक़्त ते कराइण वारे फ़ैसिले जी आजा कयूं था। एहतिजाज जो सॾु बि वापसि वठी रहिया आहियूं। एमक्यूएम जी राब्ता कमेटी जो अहम इजलास। मुस्तफ़ा कमाल, अनीस काइम खानी, फारूक सतार ऐं ॿिया शरीक। इजलास में सिंध हुकूमत पारां तकबंदियुनि वारो नोटिफिकेशन वापसि वठण तोड़े इलेक्शन कमीशन पारां आचर ते ई मकानी चूंड कराइण वारे फ़ैसिले ते गौर वीचार। तुम हो ना उर्दू बोलने वाले, हम तुमसे बड़े उर्दू बोलने वाले। हम अपने आप को महाजर नहीं कहते, हम पाकिस्तान में पैदा हुए, हम पाकिस्तानी हैं। हमारे माँ बाप ने हिजरत की। हमारे नजदीक तो महाजर पठान है जो अपना वतन छोड़ के कराची आके नौकरी तलाश कर रहे हैं। अंदरूनी सिंध के लोग हैं। पीटीआई अॻवान फिरदौस शमीम नकवी कराची में रहंदड़ सिंधियुनि खे मुहाजिर करार ॾेई छॾियो। कराची में प्रेस कॉन्फ्रेंस कंदे फिरदौस शमीम नकवी चयो त असां मुहाजिर न पर पाकिस्तानी आहियूं। कराची में कमाइण लाइ ईंदड़ पठान ऐं सिंधी मुहाजिर आहिनि। असांजा वॾा मुहाजिर हुया, असां हितां जा आहियूं। वॾे वज़ीर परवेज़ इलाही पारां पंजाब असेंबली खे टोड़ण वारी समरीअ ते गवर्नर बलीगुल रहमान अञा ताईं को बि फ़ैसिलो न कयो। गवर्नर पारां 48 कलाकनि में फ़ैसिलो न करण जी सूरत में पंजाब असेंबली पाण मुरादो टुटी वेंदी। पंजाब हुकूमत जे तर्जुमान चयो आहे त पंजाब में निगरान वॾे वज़ीर जी मुक़ररी लाइ अपोज़िशन लीडर खे जल्द ख़त लिखियो वेंदो। पंजाब असेंबली खे टोड़ण बाबति समरी मोकिलींदड़ पीटीआई केपी असेंबली बाबति अञा ताईं को बि फ़ैसिलो न कयो। केपी जे वॾे वज़ीर महमूद खान खे इमरान खान जे फ़ैसिले जो इंतज़ार। इमरान खान सूरतहाल ते गौर करण लाइ पार्टी जी अहम अॻुवान जो इजलास सॾाए वरितो। उम्मीद आहे त पाकिस्तान ऐं गॾियल अरब इमारतुनि जी दोस्ती स्ट्रेटेजिक पार्टनरशिप में तब्दील थी वेंदी। अबूज़बी में तक़रीब खे ख़िताब कंदे वज़ीर आज़म शहबाज शरीफ़ चयो आहे त पाकिस्तान में तवानाई, फूड प्रोसेसिंग, सियाहत ऐं ॿियनि शोबनि में सीड़प जा भरपूर मौक़िया मौजूद आहिनि। हुकूमत सीड़पकारनि सहूलियतूं फ़राहम कंदी। सेनेट में इमरान खान जे हेलीकॉप्टर जे ज़िक्र ते पीटीआई सेनेटर्स जो एहतिजाज। ऐवान में गोड़। कराची जे शहरनि लाइ ख़ुशख़बरी। शहर में पीपल्स इलेक्ट्रिक बस सर्विस शुरू थी वई। मलीर कैंट हलंदड़ इलेक्ट्रिक बस सर्विस जो इफ्तिताह सूबाई वज़ीर
छड़जिल इनामे मुड़ कयो। इलेक्ट्रिक बस मलिर कैंट एयरपोर्ट सी व्यू टैंक चौक FTC कोरंगी रोड ऐं क्लाक टावर समेत मुख़्तलिफ़ रूट्स ते हलंदी। बस जो भाड़ो 50 रुपया हूंदो। छड़जिल इनामे मुड़ चयो आहे त इलेक्ट्रिक बसूं माहौल दोस्त आहिनि। शहरी बि जदीद बसिन में सफ़र करण सां गॾु संदन ख़्याल कनि। मुल्क में थधि जो राज बरक़रार, मथां इलाइक़नि में बर्फ़बारी बि जारी। सिंध में बि थधियुनि हवाउनि जो राज। कराची में रात जे वक़्तु पारो 5.6 सेंटीग्रेड रिकॉर्ड कयो वियो। हैदराबाद, मीरपुर ख़ास, शहीद बिन नज़ीराबाद, सखर ऐं लाड़काने डिवीज़न में बि थधि जो ज़ोर बरक़रार। सीअ में वाद सबबि ॿोॾ मुतासिर सख़्त परेशान। सुप्रीम कोर्ट पारां ऑडिटर जनरल खे सिंध टैक्स बुक बोर्ड जो ऑडिट करण जो हुकुम। चीफ जस्टिस उमर अता बंदयाल रिमार्क्स ॾींदे चयो आहे त सिंध सूबो घोस्ट स्कूल जे नाले सां मशहूर आहे। जस्टिस आयशा मलिक रिमार्क्स ॾिना त सिंध हाई कोर्ट जो हुकुम आहे त इदारे जो ऑडिट करायो। अदालती हुकुम बावजूद ऑडिट न पई कराई वञे। सखर हैदराबाद मोटरवे मेगा करप्शन जी जांच में का बि अॻभराई न थी। भटियारी में थियल करप्शन केस में नामज़द 5 जवाबदार गिरफ़्तार थी न सघिया। जांच टीमूं बि रुगो बयान रिकॉर्ड करण ताईं महदूद थी वयूं। ज़मीन जी मद में रक़म वसूल कंदड़ 22 खातेदारनि जा बयान रिकॉर्ड करण जो सिलसिलो हलंदड़। नौशरो फिरोज में थियल करप्शन में बि का अॻभराई न थी। सिंध में अटे जे अघ ते ज़ाब्तो न आयो। हुकूमत सस्तो अटो हासिल करण लाइ अवाम लाइ इम्तिहान बणियल। गरीब माण्हू महांगे अघ ते अटो ख़रीद करण ते मजबूर। वधंदड़ महांगाई ऐं अटे जे अघ में वाद ख़िलाफ़ सिंध तरक़ी पसंद पार्टी पारां मुख़्तलिफ़ शहरनि में मुज़ाहिरा ऐं धरना। अवाम खे रिलीफ फराहम करण जो मुतालबो। पनवाकिल जे कचे में महर बिरादरी जी 2 धुरनि में झेड़ो। फायरिंग में 1 ॼणो मारिजी वियो। मक़तूल हुसैन महर जो लाश अस्पताल मुंतकिल। धुरनि में फायरिंग जो सिलसिलो जारी। ट्रिबी मेहर शाह भरिसां टंडो मस्ती में पसंद जो पाणो कंदड़ नौजवान नारी गोलियूं हणी क़तल। ज़ाहिदा मरी खे मंसूर बुलेदी सां पसंद जो पाणो करण तां संदसि सौटनि मंज़ूर ऐं मिस्री मरी गोलियूं हणी क़तल कयो। मक़तूल नारी जो लाश अस्पताल मुंतकिल कयो वियो। जवाबदार फरार थी विया। ग्रैंड हेल्थ अलाउंस जे सॾ ते सखर ऐं लाड़काणे में पैरामेडिकल अमले जो एहतिजाज। ग्रैंड हेल्थ अलायंस पारां हेल्थ रिस्क अलाउंस न मिलण ख़िलाफ़ चौथे ॾींहुं बि एहतिजाज कयो वियो। सखर ऐं लाड़काणे जी अस्पतालुनि में कमु कंदड़ अमले मुतालबनि जी मंजता लाइ मुज़ाहिरो बि कयो। फैज़गंज में हथियारबंदनि पारां नारीअ खे अगवा करण जी कोशिश। रड़ियुनि ते पुलिस केस बचाए वरितो। दरिया खान वासण नारी ज़ुबैदा मरी खे पकाचांग चौक वटां हथियारबंदनि अगवा करण जी कोशिश कई। नारी खे हथियारबंद गाड़ी में विहारे रहिया हुआ त रड़ियुनि ते शहरी गॾु थी विया। पुलिस पहुचण ते जवाबदार फरार थी विया। मलीर जे शीदी ॻोठ वटे हथियारबंदनि जे गाॾियुनि मां फुलट। 2 शहरनि 2 फोरनि खे सोगो करे वरितो। मारकुट बाद पुलिस हवाले। दादू जे शाहजहान पार्क वटे पुलिस चोरी जे इल्ज़ाम हेठि 7 औरतुनि खे गिरफ़्तार करे वरितो। शाहींग औरतुनि शहरी रफ़ीक लगारी जे घर गिड़ियूं त वापारी पतो ऐं पाड़े वारनि खेनि पकड़े वरितो। घरधणी मूजिबि औरतूं घर मां सोलर प्लेटूं ऐं ॿियो सामान चोरी करे रहियूं हुयूं त पाड़े वारनि पिया अची खेनि सोगो कयो। तंगवाणी भरिसां ॻोठ हादी बख़्श बाजकाणी वटे तंगवाणी शाख खे 50 फुट घारो पइजी वियो। घारो लॻण सबबि कणक जो फसल पाणी हेठि अची वियो। पाणी तेज़ी सां आबादी ॾांहुं वधण लॻो। इतला बावजूद आपाची अमलो न पतो। ॻोठाणा पंहिंजी मदद पाण ते घारो बंदि करण जी कोशिशुनि में रुधल। कड़ियो ख़बर में चौपाई माल में बीमारियूं पकड़जण लॻियूं। मुख़्तलिफ़ ॻोठनि में 27 बकरियूं मरी वयूं। केतिरियूं ई बीमार। मालवंदनि पारां वेटनरी टीमूं मोकिलण जो मुतालबो। ऐं पाकिस्तान जी आख़िरी ऐं फ़ैसिलाती वनडे मैच में न्यूज़ीलैंड ख़िलाफ़ बैटिंग जारी। क़ौमी टीम में 2 तब्दीलियूं कयूं वयूं।
इमामुल हक ऐं नसीम शाह टीम खां ॿाहिरि। मोहम्मद हसनैन ऐं शान मसूद टीम में शामिल। कप्तान बाबर आज़म चयो आहे त बॉलर्स जी कारकर्दगी मां मुतमिन आहियां।